बुलेटिन में भली कार ख़बरुनि जी शुरुआत में अवां खे अहम ख़बर ॿुधायूं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ख़िलाफ़ 25 वरियनि पुराणा केसनि में वॾी अॻभराई थी आहे। नैब इस्लामाबाद हाई कोर्ट में अपील दाख़िल करे छॾी आहे। आसिफ ज़रदारी ख़िलाफ़ बरीअत जूं 4 अपीलूं वापसि वठण जी दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। अहम ख़बर खां अवां खे आगाह कयूं पिया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ख़िलाफ़ 25 वरिय पुराणनि केसनि में वॾी अॻभराई थी आहे। नेब इस्लामाबाद हाई कोर्ट में अपील दाख़िल करे छॾी। आसिफ ज़रदारी ख़िलाफ़ बरीअत जूं 4 अपीलूं वापसि वठण जी दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ख़िलाफ़ 25 साल पुराणनि केसनि में वॾी अॻभराई थी आहे। नैब इस्लामाबाद हाई कोर्ट में अपील दाख़िल करे छॾी। आसिफ ज़रदारी ख़िलाफ़ बरीअत जूं 4 अपीलूं वापसि वठण जी दरख़्वास्त दाख़िल।